Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. PDM जे इलेक्शन कमीशन आरो एहतजाज लाइ कारकुननि जी आमद जारी। रावलपिंडी ऐं ॿियनि शहरनि मां बि काफ़िला इस्लामाबाद ॾांहुं रवां तवां। अपोज़िशन अॻवाननि लाइ ख़ासि कंटेनर तयार। PDM अॻवान कश्मीर चौक खां कंटेनर ज़रिए इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदा। मरियम नवाज़ इस्लामाबाद पहुची वई। बिलावल भुट्टो ज़रदारी एहतजाज में शरीक न थींदो। एहतजाज खां अॻु PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान पारां अॻवाननि खे मांझांदो बि ॾिनो वियो। PDM जे इलेक्शन कमीशन आरो एहतजाज सबब इस्लामाबाद जे रेड ज़ोन में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। अहम रस्तनि ऐं इमारतुनि जी सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स ऐं पुलिस जा जथा मुक़रर। इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदड़ मुख्य रस्तो कंडेदार तारूं लॻाए बंदि कयो वियो। रेंजर्स अहलकारनि जो इलेक्शन कमीशन जे ऑफिस खे कड़ो। IG इस्लामाबाद जो सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो। वफ़ाक़ी घरू वज़ारत में कंट्रोल रूम क़ाइमु। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त PDM जे इलेक्शन कमीशन आरो एहतजाज जी पाण निगरानी कंदुसि। पहिरियों भेरो शाहराए दस्तूर ते कंहिंखे एहतजाज जी इजाज़त ॾिनी आहे। उमीद त PDM पुरअमन एहतजाज कंदी। हम ये चाहते हैं कि जो गैर जमहूरी फोर्सेस हैं उनका कोई अमल दखल पॉलिटिकल प्रोसेस में ना हो। ये हुकूमत अपना खतरा खुद बता रही है। हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, तो उनका दम हर ख्वाहिश पे निकलता है, उनकी ख्वाहिश कभी पूरी नहीं होती। मैंने अभी आपको बताया कि नून लीग का कोई बैकडोर आपका नहीं। चाहियूं था त गैर जमहूरी कुवतूं सियासी मामलनि में मुदाख़लत न कनि। हुकूमत पंहिंजो ख़तरो पाण ॿुधाए रही आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमत जो हर ख़्वाहिश ते साहु निकिरे थो ऐं उन्हनि जी का बि ख़्वाहिश पूरी न थींदी। नून लीग जो कंहिंसां बि बैकडोर राब्तो न आहे। हुकूमत PDM जे एहतजाज में का रंडक न विझंदी। इस्लामाबाद जी शाहराहुनि ते ट्रैफ़िक जी रवानी इमरान ख़ान जी जमहूरियत पसंदीअ जो सबूत आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ट्वीट बयान में चयो आहे त क़ौम खां विसरियो नाहे जॾहिं नून लीग जी हुकूमत PTI जे पुरअमन कारकुननि ते तशद्दुद कयो हो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पीपल्स पार्टी विकेट जे ॿिन्ही पासनि खां खेॾी रही आहे। PDM जो बयानियो मुल्क दुश्मन कुवतुनि सां हिक जहिड़ाई रखंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो त अॼु क़ौम चोर मचाए शोर जो अमली मुज़ाहिरो ॾिसंदी। पीपल्स पार्टी ऐं नून लीग वटि रसीदूं न आहिनि। इलेक्शन कमीशन खां NRO लाइ ड्रामो रचायो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट 5 सालनि खां गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबति केस में घरू सेक्रेटरी दिफ़ा ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। अदालती फ़ैसिले ते अमल दरामद रिपोर्ट तलब। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिं बि शहरी जी जबरी गुमशुदगी संगीन ॾोह आहे। अटॉर्नी जनरल मुतमइन न करे सघियो त वज़ीर आज़म ऐं काबीना ते ॾंड लागू कंदासीं। सिंध हाई कोर्ट पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ओगरा चेयरमैन खां तेल अघनि में वाध बाबति मैकेनिज़म ऐं ॿिया तफ़सील तलब करे वरिता। केस जी ॿुधणीअ दौरान अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त कहिड़े हिसाब सां पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाया वेंदा आहिनि। जॾहिं क़ीमतुनि में वाध लाइ वज़ीर आज़म ॾांहुं समरी मोकिली वेंदी आहे को त तरीक़ेकार हूंदो। सेनेट जे डेप्यूटी चेयरमैन सलीम मानवीवाला ख़िलाफ़ गैर क़ानूनी अलॉटमेंट रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़रर। रावलपिंडीअ जी एहतिसाब अदालत सलीम मानवीवाला PIA जे अॻूणे MD एजाज़ हारून ऐं ॿियनि खे 4 फरवरी ते तलब करे वरितो। सिंध हाई कोर्ट सूबे जे प्रोफेसर्स ऐं लेक्चरर्स खे 20 ॾींहनि अंदरि तरक़ियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणीअ दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना त ग्रेड 17 खां 18 ताईं जे लेक्चरर्स खे 20 ॾींहनि अंदरि तरक़ी न मिली त चीफ सेक्रेटरी ऐं
सेक्रेटरी कॉलेजिस ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। जस्टिस अमजद अली सहतो लेक्चरर सां मुखातिब थींदे चयो, तव्हां तरक़ियूं घुरी रहिया आहियो पर तालीम जो मयार ॾिठो आहे। सॼे मुल्क जी कॉलेजिस जा नतीजा ॾिसी वठो, सिंध जे तालीमी मयार जो पतो पइजी वेंदो। लेक्चरर्स जे वकील चयो त तस्लीम कयूं था त सिंध में तालीम जो मयार सुठो नाहे, जंहिं ते अदालत चयो त तालीम जो मयार एतिरो किरी चुको आहे जो डेंटल कॉलेज में 2500 सीट्स ते शागिर्द पूरा नथा थियनि। PS 52 उमरकोट ते नंढी चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवार अमीर अली शाह जी कामयाबी बाद पीपल्स पार्टी जो जशन बिलावल भुट्टो ज़रदारी उमरकोट पहुची वियो, जियालनि खे ख़िताब कंदो। वज़ारती कमेटी पेट्रोल बहरान के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सिफ़ारिशूं वज़ीर आज़म ॾांहुं माणे छॾियूं। वज़ीर आज़म पारां कमेटी रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना में पेश करण जी हिदायत। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क जी सियासी, मुआशी ऐं कोरोना जी सूरतहाल जो जाइज़ो। सदर जी भट्टियूं में वहशत जो निशानो बणाइण बाद क़त्ल कयल मोनिका लाड़िक जे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार खां जांच जारी। DNA लाइ सैंपल्स ॾींदड़ 136 खां वधीक माण्हू क्लियर करार। पुलिस जो चवणु आहे त अब्दुल्ला लाड़िक जी निशानदेहीअ ते गिरफ़्तार सलीम शर ऐं मंसूर शर खां बि पुछा ॻाछा कई पई वञे। बान सईदाबाद में मेडिकल जी शागिर्दियाणी सना आराई खे मुबैना ज़हर ॾेई मारण वारे केस जी जांच जारी। पुलिस मुख्य जवाबदारनि सदाम मेमन ऐं डॉक्टर अशोक खे रिमांड लाइ सेमहन जी अदालत में पेश कंदी। शागिर्दियाणी जे वालिद पारां केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियण जा इल्ज़ाम। कश्मीर वेझो कारह तहमत मढ़े औरत खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। ॻोठ नज़ीर डोमकी में जवाबदार राहिब पिताफ़ी पंहिंजी ज़ाल शबीरा खे क़त्ल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। खानवाहन वेझो ॻोठ मोहम्मद हाशिम मासिन पढ़ियल नारी ॿिनि मासूम ॿारनि समेत पुरस्कार नमूने गुम। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं सिजावल जुड़े जो वेझो मासूम नींगर खे बदफेली जो निशानो बणाइण बाद वीडियो भरे वायरल करण जो इंकिशाफ। ॻोठ गुल मोहम्मद कल्होड़ो में 2 हफ़्ता अॻु वाक़ियो पेश आयो। वीडियो वायरल थियण बाद नींगर 3 ॾींहंनि खां गुम। संदसि अमर पाक किताब खणी थाणे ते पहुची वई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे पीउ ऐं चाचे सूधो गिरफ़्तार करे वरितो।